1 वठी तो सत्य गुर खां सत्य ज्ञान वठी तो सत्य गुर खां सत्य ज्ञान धार निज आत्म जो तू ध्यान धार निज आत्म जो तू ध्यान जहीं मां मोक्ष सचो पाई 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 वठी तो सत्य गुर खां सत्य ठीक है पे तो वठो भले हिंदी सत्य गुर का सत्य ज्ञान धार निज आत्म जो तू ध्यान धार निज आत्म जो विज्ञान सिंधी जहीं मां मोक्ष सचो क्या सिंधी आए जहीं मां मोक्ष सचो जहीं मां मोक्ष सचो पाई जहीं मां मोक्ष सचो पाई छड़ी दे माया जी तो आस छड़ी दे माया जी तो आस हरे राम 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 छड़ी माया जी तो आस छड़ी दे माया जी तो आस कटी छड़ मोह ममत जी फास 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 सुमरे तो श्वास श्वास भगवान सुमर तू श्वास श्वास भगवान सुमरे तो श्वास श्वास भगवान सुमर तू श्वास श्वास भगवान सदा कर गोविंद जा गुणगान सदा कर गोविंद जा गुणगान जहीं मोक्ष सचो पाई जहीं मां मोक्ष सचो पाई जहीं मां मोक्ष सचो पाई जहीं मां मोक्ष सचो पाई कुटुंब जो कूड़ो अनाथ कुटुंब जो कूड़ो अनाथ हरे राम 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 कूड़ो अनाथ कुटुंब जो कूड़ो अनाथ जहीं सा नीह अथैला तो जहीं सानी अथैला जहीं सा नीह अथैला तो जहीं सानी अथैला तो सचो हिक परमेश्वर पहचान सचो एक परमेश्वर पहचान साचे संगी जान
टियों संसार में साचे संत गुरु परमात्मा साचे संगी जान कहे त्यों इन तीन से कर ले प्रेम सुजा सचो हिक परमेश्वर पहचान सचो एक परमेश्वर पहचान यो थई संतन संग प्रधान यो थई संतन संग प्रधान जही मां मोक्ष सचो पाई 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 वठी तो सतगुर खां सत ज्ञान वठी तो सतगुर खां सत ज्ञान हार निज आत्म जो तू ध्यान तार निज आत्म जो तू ध्यान जही मां मोक्ष सचो पाई 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 कहते हूँ जो सत करतार कहते हूँ जो सत करता हरे राम राधे श्याम हरे राम राधे श्याम हरे राम हरे राम राधे श्याम हरे राम राधे श्याम कहते हूँ जो सत करतार कहते हूँ जो सत करता कहीं सा हर दम रख तू प्यार कहीं सार दम रख तू प्यार कहीं सा हर दम रख तू प्यार कहीं सार दम रख तू प्यार चले तन मन धन जो अभिमान 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 करे वठ वहंजो तू कल्याण करे वट पैजो तू कल्याण जही मां मोक्ष सचो पाई जही मां मोक्ष सचो पाई जय मां मोक्ष सचो पाई जय मां मोक्ष सचो पाई वठी तो सतगुर खां सत ज्ञान वठी तू सतगुर खां सत ज्ञान सधार निज आत्म जो तू ध्यान तार निज आत्म जो तू ध्यान जही मां मोक्ष सचो पाई जही मां मोक्ष सचो पाई जय मां मोक्ष सचो पाई जय मां मोक्ष सचो पाई प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम गुरुअ खां ज्ञान वठणु ॾाढी सवली आहे पर वठण खां पोइ वरी अञा ॿी तकलीफ़ आहे माण्हू चवंदो आहे मूंखे दुकान मिले त पोइ न मुंहिंजो कमु सुठो थी वञे पर दुकान मिले त वरी हुनखे हलाइण जी मुसीबत सामान वठण जी मुसीबत विकण जी मुसीबत ग्राहकनि जी जेतिरो बि संसार जो कमु मिलंदो वञे हुन में कुझु न कुझु पोइ वरी पुठियां ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि शादी त करे ॾाढी सवली ॻाल्हि आहे पोइ वरी मथां ॿियूं खिटकूं घणेई चवंदासीं भई घर में नुंहुं अचे त आराम थींदो अलाए वेंदो ख़बर न आहे ख़बर न पवंदी आहे प्रेम सां चओ श्री राम
त गुरूअ खां ज्ञान वठे सही, पर वठण खां पोइ हुनजी पैरवी बि त करणी आहे न, ख़ाली वठणो थोरा ई न। गुरू ज्ञान ॾींदो, उनखे त ॾियण में कोई हिकु दफ़ो ॾेई छॾी, तव्हां वञी बाज़ार मां अंब वठी आया, पर असां अंब पुसाए रखणा, हाणे 12 कलाक वरी पोइ कटे करे साम्हूं ॾियणा, त पोइ ठीकु आहे। न त वरी अंबनि जा अंब ॿिया निकिरी ईंदा आहिनि, जेको भई पुसाए वुसाए न खाइबा आहिनि, त पोइ सम्झो ई था न। त अंब वठणु सवला आहिनि, पर उनखे वरी खाइणु, वरी हज़म करणु, इहो थोरो कंहिंजे लाइ ॾुखियो बि आहे। प्रेम सां चओ श्री राम। ईअं त हाणे खाईंदा ई आहियूं न, अंब सभु खाईंदा आहियूं, वॾी ॻाल्हि थोरी आहे। पर अंब खाइण में त अंब खाइण जो मज़ो वठिबो त साईं, ओतिरा वरी हज़म करण जे लाइ हिसाबु किताबु न त वरी अंब ॿाहिरि कढणा पवंदा, पोइ वरी तकलीफ़ सूर बि त थींदा न साईं। की गुरूअ खां ज्ञान वठिजे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। वठी तूं सतगुर खां सत ज्ञान, गुरूअ खां सत ज्ञान वठि, नाम जो उपदेश वठि, सम्झाणी वठि, सिखण जो तरीक़ो, करण जो तरीक़ो सभु वठि, पर उहो तरीक़ो वरी कर सही। धार निज आत्म जो तूं ध्यानु, गुरूअ जो ज्ञान ॿुधी उहो ध्यानु धारण बि त करिणो पए न, इहा ई तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। अवल त पहिरीं श्री कृष्ण भॻवानु सही सधी ॻाल्हि चई आहे त मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धय। 1000 माण्हू हूंदा आहिनि, 1000 न चई, सम्झो 1000 माना लख जेतिरा माण्हू हुजनि, उन्हनि मां कोई हिकिड़ो दिलि में ईंदो यार मां बि गुरूअ खां ज्ञान जेकर वठां, वठंदो कोन्हे, पर लखनि मां 1000 में हिकिड़ो वठंदो। मिसाल हाणे वठे पोइ भॻवान जी ॻाल्हि सुठी आहे। हाणे हिते सम्झो भई वारशा में पाण वटि 1,00,000 माण्हू रहंदा आहिनि, पोइ हिते 1000 मसां ईंदा, सो बि एंड टाइम ते त न थियो न। 1000 मां हिकिड़ो अचे, 2 अचे, 1000 अचे न, त 1000 मां वरी धारण घणा कंदा 1000 माण्हुनि मां, कोई भॻवान जी दया सां। त कोई हिकिड़ो 1000 में माण्हू नाम वठंदो आहे या ज्ञान वठंदो आहे, पोइ वरी पैरवी उन्हनि 1000 अहिड़ा माण्हू वठण वारा मिलनि, उन में हिकिड़ो अधु कोई 1000 मां पैरवी कंदो आहे, ऐं वरी भॻवान दया सां कोई हिकिड़ो पार पहुची वेंदो आहे। पैरवी बि 1000 कंदा आहिनि, पर पार हिकिड़ो ई पहुचंदो आहे। ईअं वरी छो की इहा ई त ॾुखी ॻाल्हि आहे न। नाम असां घणनि ई वरितो आहे, जपींदो केरु केरु आहे मूंखे ख़बर न आहे। प्रेम सां चओ श्री राम। नाम वरितो मूं बि आहे, पर मां बि जपियां अलाए न जपियां, सुम्ही पवंदो हुजे लत ॾेई करे, ख़बर न हूंदी आहे। दुनिया में सभु ईअं आहिनि, ईअं कोई भई मां मथां लथो आहियां आसमान मां, ओड़ी ॻाल्हि न आहे। हर को पाण खे सम्झंदो आहे मां स्पेशल माण्हू, को हितां हुतां थोरी आयो आहियां, पर आयो हर को हितां हुतां ई आहे, पाण खे स्पेशल पियो सम्झंदो आहे, उनखे छा चऊं। साईं जन चवनि था त गुरूअ खां ज्ञान वठी करे पोइ धार निज आत्म जो तूं ध्यानु, आत्मा जो ध्यानु धारण कर। जे ध्यानु धारण कंदे, ध्यानु धरण सां ऐं सुमरण सां मोह मिटी अज्ञान। तुंहिंजो मोह या अज्ञान कीअं मिटंदो? ध्यानु धरींदे ऐं सुमरण कंदे, ध्यानु धरण सां ऐं सुमरण सां। धर्मन पार ब्रह्म जो तूं ध्यानु, ध्यानु धरण सां ऐं सुमरण सां मोह मिटी अज्ञान। उहो कॾहिं मिटंदो? जॾहिं तूं ध्यानु धारण कंदे। जे ध्यानु न कंदे ख़ाली नाम वठी आए त उहो नाम खे ई साड़े पूरो कंदे, ॻाल्हि पूरी थी वेंदी हली। प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़ी ॻाल्हि मां खोड़ ॿुधाईंदो आहियां, अॼुकल्ह जे ज़माने में हली पई आहे, हिक जे पुठियां 4 फ्री या 5 फ्री, या भई हिकिड़े जो हिकिड़ो ख़रीद कयो ऐं हासिल 5 कयो, buy 1 get 5, ईअं आहे न? हा, गेट 5 फ्री। 5 हिकिड़ो ख़रीद कयो त असां गॾु 4 तव्हांखे ॿिया मिली वेंदा, 5 शयूं मिलंदा। त हिकिड़े चयो यार साबुण खपे, छा वठंदई? चई पाण हिकिड़ो छो थो वठां, 5 फ्री आहिनि त 5 वठां थो, त 25 साबुण थी वियसि। हाणे मथे में हणंदो छा कंदो? 25 साबुण कॾहिं हलाईंदो? रोज़ु हिकिड़ो खपाए तॾहिं बि महीनो हलंदो, हाणे रोज़ु त हिकिड़ो खपंदो कोन। माण्हूअ खे शौक़ु हूंदो आहे, साबुण वठी आयो अची रखी छॾी, छा थियो? साबुण ई सुकी पूरा थी विया हली। तीअं साबुण सां मुंहिंजो मतिलबु न आहे, गुरूअ खां नाम वठई, वठी करे ऐं कुंड पासे में अलाए दिमाग़ जे हिन पासे रखी, अलाए हिन पासे रखी, भुलिजी वियो अलाए कहिड़े पासे, पोइ वरी 20 साल गुम थी विया। घणा साल थी विया? 20 साल खां पोइ आयो, चई साईं मूंखे नाम वठिणो आहे। हेॾी उमिरि थी अथई,
50-25 साल जो नाम कोन वरितो अथई? चई वरितो आहे पर भुलिजी वियुसि। भुलिजी वियो नी कीअं? तो जपियो ई कोन छा? जे 5 ॾींहं बि जपी हा त तोखे यादि हुजे हा, 5 ॾींहं बि कोन जपियो ई छा? या भई गुरू खां वठी हिकिड़ो ॾींहुं बि कोन जपियो, ओॾी महिल वठी उते ई गुरू वटि फिटी करे वरी हली वई हली। हाणे किथां तोखां लभंदो नाम? जेकर कोई माण्हू 5 दफ़ा 5 ॾींहं कोई ॻाल्हि ध्यान सां करे उनखे उमिरि ताईं विसरंदी कान्हे, पर तो 5 ॾींहं बि नाम न जपियो आहे, हिकु त पकड़िजी पई, ख़बर पई हाणे वरी ॿीहर छो थो वठी, ॿीहर वरी मरंदे जा। हिकिड़ो दफ़ो मरी वई ठीकु आहे, गुरूअ जो नाम फिटी कई, कॾहिं तरे पियो, वरी ॿीहर छो थो कॾ में किरी? जपणो तोखे आहे ई न। प्रेम सां चओ श्री राम। चई ध्यानु धारण कबो तई शांती मिलंदी, तई मोक्ष मिलंदो, न त न मिलंदो। वठी तूं सतगुर खां सत ज्ञान, धारण ज आत्म जो तूं ध्यान, जहीं मां मोक्ष सचो पाई। कीअं ध्यानु धारण करे सघे? साईं कोई तरीक़ो ॿुधायो, ध्यानु ईअं त धारण करे न सघो। चई पोइ माया जी इच्छा थोरी छॾे ॾे न। चई पोइ कमु कीअं हलंदो? हाणे चई तोखे एतिरी बि सम्झ न आई। माया जी इच्छा चवई तो छॾ, माया छॾण लाइ कोन थो चवां। छा थो चवां? माया जी इच्छा छॾ न। इच्छा रखी करे माया तूं कहिड़ो कमु करे सघंदे? इच्छा रखंदे त कमु न करे सघंदे। इच्छा न, इच्छा छॾे ॾींदे त पोइ तोखे माया उन मां कमु कढ न। हिकिड़ो माण्हू हूंदो आहे, उनखे चवंदा आहिनि 99 जो चकर। त मूंखे चई साईं 99 जो चकर छा थींदो आहे? 99 रुपया हूंदा त ईअं? चई न, मुंहिंजो पोइ हिकिड़े दफ़े छा हो, मूंखे हिकिड़ो संत हो, चई त घणो दर्जो पढ़ंदो आहीं? मां चयो 10हों दर्जो पढ़ंदो आहियां। चई राज, हुन मूंखे रुपए जा नोट ॾिनई। तॾहिं 70-72 जी मिलंदा। हींअर त मां चवां रुपए जा नोट खणी अचो, 100 त कोन खणी ईंदा, 5 जा बि मुश्किल खणी ईंदा, 10 जा खणी ईंदा, 5 जा न खणी ईंदा। ऐं जे चवां भई सिका खणी अचो, से बि मुश्किल आहिनि, ऐं सिका बि 100 त न खणी ईंदा। खिटको थी पवंदो, भई हाणे किथां आणियूं सिका। मूंखे छा कयईं, जो 100 जी गड्डी न हिकिड़ो कढी ॾिनई, हिकिड़ो पंहिंजे पासे रखी छॾी। मूंखे चई ॻण, त मां 4 दफ़ा ॻणिया, केॾी महिल 97, केॾी महिल 98, केॾी महिल 99। 99 त 99 ॻणियमि, पर चई 99 कीअं? मूं चयो 100 हूंदा, मूंखां किथे भुल हूंदी। भुल कोन हुआ ई 99 त, पर 99 हुअण खां पोइ बि मां पाण खे सही न पियो सम्झां। ऐं 100 हूंदा, 99 वरी कीअं हूंदा? ईअं चकर आहे। चई ईअं बि न आहे, 99 रुपया जन रुपयो ख़र्चींदे बि दिलि न थींदई त 98 थी वेंदा। रुपयो ॿियो विझां, हाणे ॿियो तूं ख़र्चु कंदई त ॿियो वरी ईंदो किथां? त वरी 99 मां 100 बि थींदा ई कान। अञा बि 99 जो चकर हूंदो आहे। हिकिड़ो सांप ऐं सीढ़ीअ में 99 ते अलाए केरु वेठो हूंदो आहे, ठक हेठि 3 ते पहुचाए छॾींदो आहे। हा न, 99 चकर ॾाढो घणो आहे। चई इन जी इच्छा छॾे ॾे, छॾे ॾे माया जी तूं आस, कटे छॾ मोह ममता जी फास, मोह ममता जी फासी कढ। मां नथो चवां तूं भई घर खे छॾ, पर घर जो मोह छॾ। मां नथो चवां घर वारीअ खे छॾ, घर वारीअ जो मोह छॾे ॾे। उहा पंहिंजो कमु करे, तूं पंहिंजो कमु कर, तूं मोह छॾे दुकान ते वञ न। तुलसीदास महाराज छा कंदो हो, ख़बर आहे कंहिंखे? घर जे ॿाहिरि ई दुकान हुअसि, मूंखे बि ख़बर न हुअसि की न, पर मां नंढो हूंदो हुअसि त पोइ वञी करे फिल्म हलंदी असां वटि, तुलसीदास फ्रीअ में ॾेखारींदा ॿारनि जे लाइ। कलाकद जो हूंदो हुओ उन ज़माने में, रंगमंच जे हिते गांधी ग्रह आते अहिड़ो हुते ठहियलु हो। उन रंगमंच में असां वेंदासीं त उन में फिल्मूं कॾहिं कहिड़ी अलॻि अलॻि ॾेखारींदा, पर फ्रीअ में। ऐं ॿुधर जो हिकिड़ो ॾींहुं ईंदो, उन ॾींहुं ॾेखारींदा। ऐं उते सम्झो न तुलसीदास घर जे ॿाहिरि दुकान हुअसि, त साड़ियुनि जो दुकान हुअसि। पोइ साड़ी कढी हिकिड़ी माई आई, उनखे ॾेखारी, अरे ॿी आई उनखे हीअं ॾेखारी, 4 मायूं आयूं साड़ियूं हीअं कढी ॾेखारी। ऐं हिकु साड़ी ॾाढी सुठी हुई, हिनखे वणी, हीअं कढी ॾेखारी, ॾाढी सुठी। चई बीहो अचां थो, अंदरि खणी घरवारी खे पाए आयो। ऐं सुठी साड़ी लॻसि न। हाणे तोखे साड़ी विकिणी आहे, घरवारी जो मोह छॾ, दुकान ते वेही धंधो कर न, घरवारी वटि साड़ी खणी छो थो वरी? उहा पंहिंजे उनखे बि कम खां रोकींदो, हुनखे मोकल न ॾींदो। आख़िर मोकल ॾिनईंसि त घर वई हली, पोइ हीअ पुठियां पाण लाइ कीअं वञी पहुतो। पोइ घरवारी त वरी कढी छॾीसि त भॻवान जी भक्तीअ में लॻी वियो हली। चवण जो मतिलबु छा आहे त मोह आहे न, ऐं ममता इहा छॾणी आहे। कंहिंखे काई शइ खे छॾणो न आहे।
चूड़ाला जी कथा साईं श्रवण मारे लिखंदा हुआ। ऋषिकेश में जंगल में अकेलो वेही करे लिखंदा। पोइ उन में उन खोले करे ॻाल्हि लिखी। चई भाई चूड़ाला चयो शिखर तो आज खे जेको तुंहिंजी शइ आहे, तुंहिंजो माल आहे, उन जो त्याग कर। जेका तुंहिंजी शइ आहे उन जो त्याग कर, जेको तो वटि आहे उन जो त्याग कर, पर तुंहिंजी शइ जो। त हुनखे माला हुई, लठ हुई, तुम्बी हुई, झूपड़ी हुई, सम्झो लांगोटी हुई, ॿियो बि कुझु हुअसि। चई हीअ आहे उहो सभु बाहि ॿारे करे हुन में विझी। चई हाणे त छॾियो। चई ॿुध, इहा लठ तुंहिंजी हुई या कंहिं वण जी लकड़ी हुई? तुंहिंजी त कोन हुई। लठ तुंहिंजी हुई, झूपड़ी तुंहिंजी हुई, कखनि पननि जी हुई, लांगोटी कंहिं कपिड़े जी हुई, तुम्बी कंहिं नारेलो समुंड जो उन जी ठहियलु हुई, माला जेका इहा बि कंहिं दाणा हा वणनि जा के हूंदा उन जा, जेको जो भद्राक्ष हुजे, रुद्राक्ष हुजे, अञा ॿी काई तुलसीअ जी माला हुजे। इन तुंहिंजो छा हो? मूं तोखे चयो तुंहिंजी शइ त्याग कर। छा चयमि? मूं तोखे न चयो त तूं माला जो त्याग कर, माला तुंहिंजी न आहे। मां चयो मां हीअं पेन जो त्याग थो कयां। पेन मुंहिंजी आहे या? पेन मुंहिंजी न आहे, हीअ त प्लास्टिक जी ठहियलु आहे, हिन में स्याही पिया लिखण जे वास्ते आहे। हिन जो त्याग, मुंहिंजी शइ कहिड़ी आहे? मुंहिंजी शइ अञा काई ॿी आहे। चई वरी कहिड़ी आहे मुंहिंजी शइ? चई हाणे हीउ मुंहिंजो शरीर मुंहिंजो आहे। चई इहो शरीर बि लॻभॻि तुंहिंजो न आहे, 5 तत्वनि जो आहे। 5 तत्व को तन रचो, जानो चतुर सुजान। हीउ शरीर बि तुंहिंजो न आहे। तुंहिंजो छा आहे? हाणे त मूंखे ख़बर कान्हे। चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे, हीउ जेको चई थो न मुंहिंजो आहे, इहो मुंहिंजो छॾ। शरीर भले हुजे, शरीर त तई त्याग कंदे त छा मिलंदो? इन जी त तोखे पाण रक्षा करणी आहे। अहिड़ो हल जो शरीर कॾहिं तुंहिंजो बीमार न थिए। जे बीमार कंदे भॻवानु तोखे शरीर ॾिनो, बीमार करण लाइ ॾिनो अथई या ठीकु रखण लाइ? ऐं भॻवानु शरीर हुनखे संभाले रखिणो आहे न, की न हुनखे ख़राबु करे छॾिणो आहे? ऐं भॻवानु शइ काई ॾिनी, उहा तव्हां वरी अजाई फिटी करे छॾी, माना शरीर खे बीमार करे छॾियो। भॻवानु तोखे चयो मां तोखे शरीर ॾियां थो, हिनखे बीमार न कजां, हिन जी सार संभाल पूरी कजां। बीमार थींदे त मां अञा बि ॾंड ॾींदुमि। छो त बीमार करी शरीर खे? शरीर तुंहिंजो न आहे, इन जी हिफ़ाज़त करणु तुंहिंजो कमु आहे। मन जेको आहे तोखे भॻवानु ॾिनो आहे, मन खे बीमार न कर, मन खे बि ठीकु रख। संतनि जूं ॻाल्हियूं आहिनि, कुझु मिड़ई अजीब आहिनि। चई साईं पोइ मुंहिंजो छा आहे? चई जेको ई चवंदो न मुंहिंजो आहे, ममता आहे, मोह आहे, इहो तुंहिंजो आहे। साईं टेऊंराम खे बि माता उपदेश ॾिनो। चई भई जेके तुंहिंजी शइ हुजे न, उनखे तूं छॾे ॾे। चौथों पंहिंजा छॾे मारे, चौथों पंहिंजा छॾे मारे, हरे राम ओ ओ ओ चौथों पंहिंजा छॾे मारे, चौथों पंहिंजा छॾे मारे, चौथों पंहिंजा छॾे, पंहिंजा छॾे, पंहिंजा छॾे, पंहिंजा छॾे, चौथों पंहिंजा छॾे, पंहिंजा छॾे, पंहिंजा छॾे, चौथों पंहिंजा छॾे, चौथों पंहिंजा छॾे मारे। पहाड़ीअ में चौथों पंहिंजा छॾे मारे, कहे टे छॾे टेऊं सभु टारे, मन जा विकार जेही छॾे टेऊं सभु मारे, हो अमां रहिजी कीअं ईंदो, अमर जी कीअं ईंदो, हीअ सांग फ़क़ीरीअ जो चओ सुर हो कीअं थींदो, हीअ सांग फ़क़ीरीअ जो चओ सुर हो कीअं थींदो,
तुंहिंजा इहे विकार आहिनि जेको चई थो अभिमान आहे इहो तूं थो करी इहो तुंहिंजो आहे इहो भॻवान जो कोन्हे दुनिया में पदार्थ सभु भॻवान जा आहिनि पर अभिमान भॻवान जो कोन्हे तव्हांजो आहे तव्हां था कयो न लोभ मोह अहंकार काम क्रोध इहे विकार थो पंहिंजा कया सुठी शइ खां पंहिंजी करे यार खोटियूं शयूं पंहिंजियूं कयूं अथई खोटो खोटो माल घर में रखियो अथई खोटो ई बणिजी पवंदे प्रेम सां चओ श्री राम इहे विकार आहिनि इहे पंहिंजा आहिनि इनखे छॾ उन चूड़ाल बि चयो जेको हीउ मोह ममता आहे न इनखे तूं छॾ जेके चित जी वृत्ति आहे इन चित जो त्याग कर जंहिं चित जो त्याग कयो उहो ई पूरन त्यागी आहे तूं चित जो त्याग कर मन में जेका तुंहिंजी भावना आहे न त हीउ मुंहिंजो आहे उन ते दाव रखियो अथई उन ते पंहिंजी ममता ॼमाई अथई इनखे छॾे ॾे माया जी तूं आस कटे छॾ मोह ममत जी फास छा कर सुमर तूं श्वास श्वास भॻवान ऐं तूं नाम खे पंहिंजो कर हर श्वास जे अंदरि उन परमात्मा जो नाम जप सदा कर गोबिंद जा गुण गान उन परमात्मा खे वेही यादि कर इन सां छा तोखे मोक्ष मुक्ति मिलंदी तूं सभिनी खां आज़ादु थी वेंदी हली छो जो तूं चवंदे ही मुंहिंजो आहे त कुटुंब जो नातो आहे न उहो कूड़ो आहे कुटुंब जो कूड़ो अथई नातो जंहिं सां नींहुं अथई लातो सचो हिकु परमेश्वर पहचान ॿियो अथई संतन संग प्रधान दुनिया में तूं जंहिंसां बि नातो रखंदे इहे दुनिया जूं शयूं आहिनि इहे दुनिया जी व्यक्ति वस्तु स्थान टेई तुंहिंजा न आहिनि दुनिया में कोई माण्हू तुंहिंजो न आहे चओ भले हीउ मुंहिंजो माण्हू आहे हीउ मुंहिंजो माण्हू आहे उहो ई दोखो ॾींदा आहिनि हिकिड़ो सुवाल थो पुछां गुरु गोबिंद सिंह खे कंहिं मारण केरु मारण लाइ तयारु थियो हो गुरु गोबिंद सिंह खे मारण जे वास्ते केरु तयारु थियो हो जिन ॿिनि ॼणनि खे हुन पालियो हो नंढे मां वॾो कयो हो उहो ई विढ़ण जे वास्ते तयारु आहे भले ॼट आहे हुन जी चिंता न आहे पर सम्झो दुनिया में इहो ई आहे तूं चवंदे हीउ मुंहिंजा माण्हू आहिनि इन्हनि मां ई तोखे तकलीफ़ ईंदई मुंहिंजो कंहिंखे न चओ हर को जीव भॻवान जो आहे हिकिड़ो पियो चए मां ईअं आयो त पुछियोमांसि भई कंहिंजो चई साईं हीउ मुंहिंजो पुटु आहे हीउ मुंहिंजो पुटु आहे ऐं हीउ मुंहिंजो कज़िन आहे उनजो पुटु आहे मुंहिंजे सौट जो पुटु आहे मुंहिंजा त ॿई पुट आहिनि तूं बि आहीं चई साईं बसि सभु तव्हांजा ई त आहियूं मुंहिंजो पोइ सिधो चओ न टेॾो छो थो चई हर हिकु जीव आहे त परमात्मा जो आहे न आहे त कंहिंजो बि न आहे छा चयमि आहे त भॻवान जो आहे जे न आहे त कंहिंजो बि न आहे न को तव्हां कंहिंजा आहियो न को कोई तव्हांजो आहे ना तुम किसका ना कोई तेरा हिंदी में हिन में कान्हे जोग राग में आहे भूल कहता क्यों मेरा मेरा राग जोग में ना तुम किसका मोड कोने चवणो थोड़ी आई हल ॿुधाए ना कोई तेरा जन्म समय क्या साथ लिया तो जाए तो छा खणी आवे कुछ खणी ना है तुंहिंजो कुछ आहे कान न कोई तूं वरी कंहिंजो आई तूं ने परमात्मा जो कुटुंब जो कूड़ो आ नातो जहीं सां नींहुं अथई लातो सचो हिकु परमेश्वर पहचान ॿियो अथई संतन संग प्रधान संतन महात्माउनि जो संग कंदे इहो मिड़ेई तुंहिंजे कमु अची सघे थो संतनि जी काई सिख्या औखे वक़्त जे अंदरि केॾी महिल तोखे मुसीबत हुजे घटा वधी हुजे हिन सिख्या खे यादि कंदे त तोखे जीवन में आनंद थी पवंदो प्रेम सां चओ श्री राम ॿियो दुनिया में तुंहिंजो कुझु आहे कोन कहे टेऊं जो सतकर्तार जेको परमात्मा आहे तहीं सां हरदम रखो तूं प्यार तोखे प्यार करिणो आहे त उन परमात्मा सां कर दुनिया में कंहिंसां प्यार न कर कंहिं व्यक्ति वस्तु स्थान सां प्यार न कर सिर्फ़ु भॻवान सां ई तोखे प्यार करिणो आहे तूं भॻवान सां भले प्यार कर पर कीअं कर तन जो मन जो धन जो अभिमान छॾींदे त भॻवान सां प्यार कंदे जे इहो अभिमान हूंदई त भॻवान सां बि प्यार न करे सघंदे जेकर तोखे अभिमान आहे त पोइ तूं उन्हनि सां प्यार न करे सघंदे प्रेम सां चओ श्री राम
जॾहिं तूं भॻवान सां प्यार कंदे परमात्मा सां प्यार कंदे पोइ तुंहिंजो कल्याण थींदो। करे वठि पंहिंजो तूं कल्याण, तो पोइ तुंहिंजो कल्याण थी सघंदो। इन करे तूं गुरूअ खे ज्ञान वठी इहो मन में रखजांइ, उनखे फिटी वरी न करे छॾिजांइ। 291 सिंधीअ में 291 रुक जाओ जाने वाली रुक जा, मैं तो राही तेरी मंजिल का। रखे जाए तो मन में रखे जाए, ज्ञान गुरु ने जो रखे जाए, ज्ञान गुरु ने जो रखे जाए, रख जाए मन में रख जाए तू, ज्ञान गुरु ने जो रख जाए, ज्ञान गुरु ने जो रख जाए। लखे जाए लखे जाए तू ज्ञान सा लखे जाए, आत्म ला लखे लख जाए, लखे जाए आत्म लाल लख जाए। गुर ज्ञान सचो रोशन, अज्ञान मिटाए थो। गुर ज्ञान सचो रोशन, अज्ञान मिटाए थो। सब संसन खे मेटे, पुर जोत जगाए थो। सब संसन के बेटे, पुर जोत जगाए थो। रखे जाए हो रखे जाए तू मन में रख जाए, ज्ञान गुरु ने जो रख जाए, ज्ञान गुरु ने जो रख जाए। रख जाए मन में रख तो मन जाए, में रख जाए तो मन में रख जाए। ज्ञान गुरु ने जो रख जाए, ज्ञान गुरु ने जो रख जाए। हाँ लखे जाए हो लखे जाए तू मन ज्ञान सां लख जाए, आत्म ला लखे लख जाए, लख जाए आत्म ला। लख लख जाए। गुर ज्ञान गंगा जल जिया, सब पाप निवारे थो। गुर ज्ञान गंगा जल जिए, सब पाप निवारे थो। जहाज समपल में भव सागर तारे थो। जहाज समपल में भव सागर तारे थो। जीअं न गुरु आहे वो कैप्टन वांगुरु आहे, त उनखे यारी जहाज़ आहे, उनजो ज्ञान आहे वो जहाज़ आहे, उनजो नाम आहे वो जहाज़ आहे। जेको उन में चढ़ंदो आहे उहो वरी पार थींदो आहे। जीअं न हूंदो गुरु भाई केवट वांगुरु आहे, गुरु वेद वांगुरु आहे, गुरु हिन वांगुरु आहे। त केवट वांगुरु ॿाहिरि वेद वांगुरु आहे त अमृत जो नाम ॾिसंदा। गुरु ज्ञान सचो अमृत, नित अमर बणाए थो। गुर ज्ञान सचो अमृत, नित अमर बनाए थो। दुख जरन मरण मेटे, सुख माही समाए थो। दुख जन्म मरण मेटे, सुख माही समाए थो। रख जाए तू मन में रख जाए, ज्ञान गुरु न जो रख जाए, ज्ञान गुरु न जो रख हवा रख जाए तू मन में रख जाए, ज्ञान गुरु ने जो रख जाए।
लख जाए हो लख जाए तू ज्ञान सा लख जाए आत्म ला लखे लख जाए आत्म ला लखे लख जाए लख जाए तू लख जाए तू ज्ञान सा लख जाए आत्म ला लख लख जाए आत्म ला लख लख जाए। गुरुअ जो ज्ञान अमृत आहे पर अमृत भी खाली वठी रखबो तो कंहिं कम जो न आहे उनखे पीअणो पवंदो पीअण खां पोइ वरी हज़म करणो पवंदो जॾहिं हज़म थी वेंदो त पोइ माण्हूअ खे अमर कंदो जेकर अमृत बि केरु हज़म न करे सचो घी सुठो आहे छा चइनि पर हज़म करणु ॾुखियो आहे यादि कजो थोरो खाइबो घणो हिकिड़े चई मिर्च खाईंदे मिर्च अरे कड़ा आहिनि तिखा आहिनि चई तिखा भले हुजनि थोरो थोरो खा न की हा यार पोइ त टेस्ट ॾाढी आहे ऐं मिर्चनि जी टेस्ट किथे बि ईंदी आहे पर थोरो थोरो खाए बराबरि वात साड़ण जे लाइ तोखे थोरो चयोसीं त भई तूं वरी वात साड़ वई वात साड़ न थोरो थोरो त गुरूअ जो ज्ञान बि धीरे धीरे धारण कर उन ज्ञान सां आत्मलाल जी परख कर आत्मा रूपी हीरो जेको तुंहिंजे दिलि में गुरूअ ॾिनो आहे उनजी हीर जी परख कर उन ज्ञान मां कुझु मिड़ई कमु वठि ज्ञान खे सम्झ ज्ञान खे वीचार उन ज्ञान ते हल जेकर तूं हली वे त पोइ तुंहिंजो बेड़ो पार आहे पोइ कोई तकलीफ़ वारी ॻाल्हि न आहे पर जे तूं हलंदे न इहो ज्ञान जेको आहे न पोइ कंहिं कम जो ई कोन्हे ज्ञानम भारह क्रियाम बिना कोई क्रिया करे न कतब आणे न असांजे साईं जन कॾहिं महिल सम्झाईंदा डॉक्टर थी आयो हाणे वेही रहे घर में या कंहिंजी मलम पटी करे मलम पटी माना भई ऑपरेशन आहे या जेके काई दवा दुरमल ॾियणु आहे या चेकअप जहिड़ो डॉक्टर हुजे पोइ डॉक्टरी पंहिंजी डॉक्टरीअ खे यूज़ करे कतब आणे विद्या खे पढ़ी जेको सम्झो हुनखे कतब आणे या घर वेही सुम्ही पए पोइ उन मां छा मिलंदो ज्ञान गुरूअ खां वठी ॿुधी करे सम्झी करे ऐं उन ते वरी अमल करिणो पवंदो जॾहिं अमल कबो तॾहिं बेड़ो पार थी ऐं जेसि ताईं केरु अमल करे न तर बि कतब आणे न गुरूअ चयो बाबा सभिनी सां प्रेम कजो ऐं सभिनी सां जहिड़ो पियो कयां फल कहिड़ो मिलंदो ऊंधो मूंखे त कोई चिंता न आहे मां गुरूअ जे ज्ञान खे ऊंधो करे सघां थो पर आउं बि ऊंधो लटकंदुमि इहो बि यादि रखिजो छा चए गुरूअ जे ज्ञान खे तव्हां ऊंधो कयो भले कयो हिकु दफ़ो या 100 दफ़ा ऊंधो कयो पर ऊंधे करण खां पोइ ऊंधो लटकंदो केरु इहा बि वीचार करण जी ॻाल्हि आहे गुरूअ चयो सभिनी सां प्रेम कर भई सभिनी सां मिठो ॻाल्हाइजांइ सभिनी सां सुठो हलजांइ कंहिंसां जहिड़ो झटको न कजांइ ऐं असां वरी ऊंधो ई करे छॾियोसीं जहिड़ो झटो बि कयूं पिया प्रेम बि नथा कयूं उन ते अमल बि नथा कयूं गुरू ज्ञान ते हलूं बि कोन था सम्झ बि नथा रखूं वीचार बि नथा रखूं उन ज्ञान खे हणी सुकाए पूरो करे छॾियोसीं उनखे कम ई न आंदोसीं यादि ई न कयोसीं उते ई छंडे छॾियोसीं उनजी कोई चिंता न आहे पोइ त ज्ञान खे काई तकलीफ़ न आहे पर सुभाणे तकलीफ़ ईंदी त कंहिंखे ईंदी वीचार करण जी ॻाल्हि आहे इन करे चवनि था गुरूअ जो ज्ञान आहे इन खां सवाइ माण्हू जी मुक्ति थींदी न गुर ज्ञान बिना न मिले कहे टेऊं मुक्ति थी गुर ज्ञान बिना न मिले कहे टेऊं मुक्ति थी हो गुर ज्ञान बिना न मिले कहे टेऊं मुक्ति थी गुर ज्ञान बिना न मिले कहे टेऊं मुक्ति थी गुर ज्ञान मोक्ष पद दे हिय वेदन उक्ति थी गुर ज्ञान मोक्ष पद दे वेदन उक्ति थी रख जाए तू मन में रख जाए ज्ञान गुरुन जो रख जाए ज्ञान गुरुन जो रख जा तू मन में रख जा ज्ञान गुरुन जो रख जा ज्ञान गुरुन जो रख जा हो लख जा हो
लख जाए तूं ज्ञान सां लख जाए आत्म ला लख लख जाए आत्म ला लख लख जाए लख जाए तू ज्ञान सा लख जाए आत्म ला लख लख जाए आत्म ला लख लख जाए आत्म ला लख लख जाए। गुरुअ जो ज्ञान वठी ने ज्ञान सां वरी कुझु ॾिस पढ़ी आयो आहीं सिखी आयो आहीं त कुझु ॾिस हिकिड़ो सेठ हो हिकिड़ो हीरो रखी वियो पंहिंजे पुट जे लाइ चई पुट तोखे कॾहिं न कमु पवई ॾुखियाई सुखियाई अचजे अथई त हीउ लखो रुपए जो हीरो अथई इहो रखी छॾ कमु आणिजां न लिखी विकण जा लख रुपया वठी अचनि कमु आणिजां हीरो कीअं कमु आणे हाणे वीचारो हर कंहिंजो भाग पंहिंजो आहे थोरो उनजो पोइ ते थी वियो भाग पंहिंजो बि आहे ऐं हर कंहिंखे जीवन में घड़ी आहे घड़ी माना सम्झो था आहे वॉच आहे क्लॉक आहे हर कंहिं घड़ीअ में 6 थींदा आहिनि या कंहिं में 9 बि थींदा आहिनि हर कंहिंजे जीवन में 6 बि थींदा 12 बि थींदा ज़रूरु थींदा केरु रोके न सघंदो 3 बि थींदा 9 बि थींदा जीवन आहे न सभु कुझु ईंदो ईअं न ख़ाली तव्हांखे हेठि हेठि हलणो पवंदो न मथे बि ईंदो वरी मथे आहे त हेठि बि ईंदो चिंता न कजो पर घड़ी किथे बि घुमे तव्हां पंहिंजे आनंद में रहिजो हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे प्रेम सां चओ श्री राम हाणे छोकिरो वीचारो ग़रीब थी वियो त उन हिकिड़ो पासे में सेठ हो उहो वरी जौहरी हो त उन छोकिरे हीरो खयो ऐं जौहरी वटि चई साईं मुंहिंजो पीउ लिखी वियो आहे त हीरो आहे तव्हांजो दोस्त हूंदो पर हाणे मूंखे थोरी हीअ ॻाल्हि थी पई आहे चई यार हीरो लिखियलु आहे लख रुपया पर तॾहिं लख रुपए जो हो हाणे मूं वटि एतिरा पैसा कान आहिनि हाणे तोखे बि कमु हलाइणो आहे हिकिड़ो कमु कर तूं मूं वटि नौकिरी कर छा कंदो आहीं चई कुझु न कंदो आहियां चई कुझु नौकिरी कर ऐं मां तोखे कमु बि सेखारियां थो हीरो हाली रखी छॾे पोइ जॾहिं मूं वटि पैसा थिया या कोई अहिड़ो ग्राहक आयो त पोइ हुनखे विकिणी पैसा मूं वटि रखिया थोरी आहिनि चई ठीकु आहे कमु करणु लॻो हीरो सेखारी 3 महीने जे अंदरि छोकिरो होशियारु थी वियो परखे वञे हीउ घणे जो हीरो आहे कहिड़ो आहे असली आहे नकली सॼो हुन सेठ खां बि होशियारु थी वियो जवान हो न महिनत कई होशियारु थी वियो ॾिठई न हाणे छोकिरो ॾाढो होशियारु आहे परियां ई परखे थो वञे चई पुट उहो जेको हीरो तूं पिणे जो खणी आयो आहे न उहो खणी अचि त हीअं ग्राहक आयो हुनखे ॾियूं ॾिस घणे जो आहे केतिरे जो हाणे जेतिरो अघु हुजे हुन हिसाब सां हुनखे ॾींदासीं उहो हीरो ॾिसी वरी वापसि अची वियो अची ॾिठईंसि चई हीरो न खणी आए चई साईं उहो हीरो कोन्हे न नकली काच जो टुकड़ो आहे चई पुट मां पहिरीं ॾिठो पहिरें ॾींहुं खणी आया न पर आउं तोखे चवां ओॾी महिल तोखे दुख थिए हे कूड़ो हीरो कीअं खणी आयो वई त दुनिया में असां अलाए कंहिंखे हीरो सम्झूं था हुनखे सचो हीरो सम्झी वेठा आहियूं अलाए छा खे सम्झी वेठा आहियूं माया खे धन खे दुनिया जे विकारनि खे सभिनी खे सचो सम्झी वेठा आहियूं सचो त अलाए कहिड़ो हीरो आहे जॾहिं ज्ञान गुरू जो मिले थोरी परख कजो पोइ मां विकिणी ॾींदोमांव तव्हांखे लखनि जा 1 लख या 10 लख बि ॾींदोमांव पर तव्हां पहिरीं परख करे अचिजो लख जाए तूं ज्ञान सां लख जा आत्म लाल खे लख जाए जेको तुंहिंजो अंदरि आत्म लाल आहे उनखे लखींदे परखींदे त पोइ तोखे जीवन में आनंद ईंदो बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की जय।